सांगड़ियुनि जे आसपास इलाइक़नि ओधमंड चमड़ाऊ मेहारकी ऐं अछड़ो थर समेत ॿियनि इलाइक़नि में मौजूदु गऊं में चमड़ी जी ख़तरनाक बीमारी पखिड़िजी वई आहे। भाॻनि जा हर रोज़ सवे ढोर ख़तरनाक चमड़ी जी बीमारी सबबि मरण लॻा आहिनि। इन ॾस में भाॻनि फ़क़ीर अलाह ॾितो कारणो मुश्ताक अहमद, फारूक अहमद ऐं ॿियनि अवामी न्यूज़ खे ॿुधायो त गऊं जे जिस्म ते ॻोढ़ियूं ठही वञनि थियूं, संदनि ज़ुबान ते ज़ख़म उभरनि था, जानवर कुझु खाए पी नथा सघनि, जंहिं करे कमज़ोर थियण करे मौत जे मुंहं में हलिया था वञनि। इहा बीमारी अक्सर करे नए फुरनि ते वधीक हमिलो थी करे। ख़तरनाक मर्ज़ जी अञा ताईं को इलाज बि नाहे निकितो, जंहिं सबबि सख़्तु परेशान आहिनि। इन्हनि लाइ खाते समेत मस वारनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द इन ख़तरनाक मर्ज़ ते कंट्रोल करे संदनि माल खे इन मर्ज़ खां बचायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।